ॾिसी रहिया आहियो असांजो चैनल कंप्यूटर नॉलेज इन सिंधी। दोस्तों, जंहिं बि असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे उहो चैनल खे जल्द खां जल्द सब्सक्राइब करे वठे। दोस्तों, अॼोके प्रोग्राम में अॼोके हिन वीडियो में पाण इंसर्ट मेन्यू जे अंदरि टाइम ऐं डेट जो इस्तेमालु सिखंदासीं। माइक्रोसॉफ्ट वर्ड जे अंदरि टाइम इंसर्ट करण लाइ इंसर्ट मेन्यू में वञी करे हिते ही टाइम ऐं डेट जो ऑप्शन मौजूदु आहे। जॾहिं असां हिन ते क्लिक कंदासीं त हिकु डायलॉग बॉक्स खुली वेंदो। डायलॉग बॉक्स जे अंदरि ही मुख़्तलिफ़ फॉर्मेट्स मौजूदु आहिनि। पोइ असां जंहिं फॉर्मेट जो टाइम ऐं डेट इंसर्ट करणु चाहींदासीं उन ते क्लिक करे उन खां पोइ असां हिते ओके कंदासीं। अपडेट ऑटोमेटिकली जेके हिन ते असां क्लिक कंदासीं त उहो असां टाइम जंहिं वक़्तु असां कंप्यूटर खोलींदासीं त उन वक़्तु ऑटोमेटिकली हू अपडेट थींदो रहंदो। असां ऑटोमेटिक अपडेट ते क्लिक करे ऐं ओके कंदासीं त दोस्तों हीउ ॾिसो असांजो डेट ऐं टाइम सेटेड डेट ऐं ॾींहुं इंसर्ट थी चुको आहे। ऐं असां टाइम इंसर्ट करण लाइ वरी हिते वेंदासीं। हिते टाइम जो ही ऑप्शन मौजूदु आहे। हीउ टाइम ॾेखारे रही आहे। ही टाइम जा मुख़्तलिफ़ फॉर्मेट मौजूदु आहिनि। कंहिं फॉर्मेट ते क्लिक करे उन खां पोइ ओके कंदासीं त ही असांजो टाइम इंसर्ट थी वियो। ही पहिरें डेट हुई ऐं हिन खां पोइ ही टाइम आहे। दोस्तों, उमेद कजे त अॼोके वीडियो में तव्हां टाइम ऐं डेट इंसर्ट करणु सिखी विया हूंदव। ऐं असांजो चैनल ॾिसंदा रहो ऐं सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। तव्हांजी महिरबानी।